अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। Team members Hassan Mujtaba and Raza Abbas. I am class from first year and we made a model of nuclear power plant. हे आहे nuclear power plant जंहिंमें यूरेनियम पवंदो आहे। यूरेनियम न्यूक्लियर पावर प्लांट जेको आहे यूरेनियम खे प्यूरिफाई करे ट्रांसफ़र कंदो आहे फ्यूल वेपर में। फ्यूल वेपर जेको आहे उनखे स्टीम में कन्वर्ट कंदो आहे। प्यूरिफाई करे पोइ हेॾे ट्रांसफ़र कंदो आहे, उनखां पोइ हेॾे स्टीम में कन्वर्ट कंदो आहे। उनखे स्टीम में कन्वर्ट करण जी वजह सां इलाही हीट प्रोड्यूस थी वेंदी आहे, जंहिं वजह सां उनखे कूल करण लाइ हिनखे कूलिंग टावर में आणियो वेंदो आहे। कूलिंग टावर हिनखे पंहिंजे नॉर्मल टेम्परेचर ते रखंदो आहे एंड हे जेको वर्स्ट मटीरियल आहे उहो धुअं जे ज़रिए उॾरी वेंदो आहे ऐं उनखां पोइ वरी हे ट्रांसफ़र थींदो आहे कंडेंसर में। कंडेंसर जेको आहे इन मां मैकेनिकल एनर्जी ठाहींदो आहे। मैकेनिकल एनर्जी ठाहे ट्रांसफ़र कंदो आहे इलेक्ट्रिक जनरेटर में। इलेक्ट्रिक जनरेटर उन मैकेनिकल एनर्जी खे कन्वर्ट कंदो आहे इलेक्ट्रिसिटी में, जेको डिस्ट्रीब्यूट कंदो आहे फैक्ट्रीज़ एंड हाउसिस में। ऐं हे आहे कंटेनमेंट बिल्डिंग। कंटेनमेंट बिल्डिंग इन सॼे सिस्टम खे ऑपरेट कंदी आहे, सॼे न्यूक्लियर पावर प्लांट खे ऑपरेट कंदी आहे। पावर प्लांट कमु करे रहिया आहिनि 436। ट्रांसमिशन लाइन जो कमु इहो आहे त इहो ॿुधाईंदी सिग्नल मोकिलींदी आहे त असां केतिरो बिजली प्रोड्यूस या केतिरी न आहे थी। That's it. Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh. My name is Rahil Hussain. I am a student of first year at Government Degree College, Madeji. Sir, we have made model related to physics and it is types of motion. These are 5 types of motion. This is oscillatory motion. This is to and fro motion of a body about its mean and extreme position is called oscillatory motion. And this is rotatory motion. In this motion, a body do not change its position completely, but staying at axis, it rotates or it spins. The next motion is linear motion. A body moving in a straight line, it is said to be that it is in linear motion. Next one is circular motion. In circular motion, a body moves around a circular path or a circular orbit as our satellite, artificial satellite or natural satellite revolve around Earth. The last one is simple pendulum. It also possesses simple harmonic motion or periodic motion or oscillatory motion. That's it, sir. My name is Askari Mehdi from GBHS Madeji, and we are with Sahil Ahmed Mirani and Alishan Jokhio and Zainab Abbas. Sir, असां रिन्यूएबल एनर्जी पावर प्लांट ठाहियो आहे जंहिंमें असांजा 3 सोर्सिस ऑफ एनर्जी ठाहिया आहिनि, जंहिंजो असां नंबर 1 ते आहे सोलर एनर्जी। सोलर एनर्जी आहे, उनखां पोइ असांजो आहे विंड एनर्जी ऐं उनखां पोइ असांजो आहे डैम। ऐं सर असां इन जो ठाहिण जो मक़सदु इहो आहे त इहे पाकिस्तान लाइ इन्वायरमेंटल फ्रेंडली ऐं हिन जो को बि नुक़सानु न आहे सर। ऐं पाकिस्तान में जेतिरा वधीक हूंदा ओतिरो असांखे सर फ़ाइदो आहे ऐं असांजी बिजली सॼे पाकिस्तान जी बिजली हिन ते हली सघे थी। My name is Alishan. I am a student of first year pre-medical. ही असांजा विंड टर्बाइन्स आहिनि। ही असां उते इंस्टॉल कंदा आहियूं जिते तमामु घणा हवाई इलाइक़ा हूंदा आहिनि। मिसाल जी ॻाल्हि कॉरिडोर्स असांजो जाम शोरो थी वियो, इहो बि हिकु मिसाल आहे। कराची इंडस्ट्री ही जॾहिं हवा तेज़ हवा हिननि ते लॻंदी आहे, ही फिरंदा आहिनि त हिननि मां हिकु काइनेटिक एनर्जी प्रोड्यूस थींदी आहे ऐं जेका काइनेटिक एनर्जी असांजी अॻिते वञी करे हिकु जनरेटर में वेंदी आहे। उन जनरेटर में उहा काइनेटिक एनर्जी मैकेनिकल एनर्जी में चेंज थींदी आहे ऐं उहा मैकेनिकल एनर्जी वरी अॻिते वञी हिकु इन्वेंटर हूंदो आहे, उन इन्वेंटर में वञी करे उहा इलेक्ट्रिक एनर्जी में चेंज थींदी आहे। इट इज़ अवर विंड टर्बाइन्स। My name is Abdurrahman from class first year. It is my team members Shamir, Mohammad Musa and Shamir. जीअं त हर इदारे में लाइब्रेरी हूंदी आहे, इन असांजे कॉलेज में बि लाइब्रेरी आहे। उनखे ॾिसी करे असां पंहिंजे ज़हन मां हीअ लाइब्रेरी तव्हांजे आॻू पेश कई आहे। उनखे हिकु सिंध जा कुतुब खाना किताब ईजाद कयो आहे ऐं हीअ लीडर्स आहिनि। हिकु ओपन बुक बि आहे, हीअ डस्टबिन बि आहे, हीअ उन जा बुक्स आहिनि। Sajade Macha, I study in class inter and today I am going to explain you the hydraulic bridge model. Sri तव्हां जेके ॾिसी रहियो सॼो स्ट्रक्चर, इहो हाइड्रोलिक ब्रिज जो स्ट्रक्चर आहे। बेसिकली ब्रिजिस जेके हूंदा आहिनि उहे 2 क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकु हूंदो आहे कॉन्क्रीट ब्रिज, ॿियो हूंदो आहे मूविंग ब्रिज। कॉन्क्रीट ब्रिज उन ब्रिज खे चइबो आहे जेकी पंहिंजे पार्ट्स खे मूव कराए न सघे, ऐं मूविंग ब्रिज उन ब्रिज खे चइबो आहे जेकी पंहिंजे पार्ट्स खे मूव कराए सघे। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां हीअ जेको ॾिसी रहिया आहियो त इहा मूविंग ब्रिज आहे। हीअ ॾिसो तव्हां, हीअ इंजेक्शन आहे। इन इंजेक्शन में असां हीअ फ्लूइड भरियो आहे, जेको तव्हांखे रेड कलर में नज़र थो अचे, इहो फ्लूइड आहे। फ्लूइड चइबो आहे उहा शइ जेकी फ्लो करे सघे। हिन में ॿियो कुझु न आहे बल्कि फिज़िक्स आहे।
जेकॾहिं तव्हां हीउ ॾिसो तव्हांखे प्रैक्टिकल करे ॾेखारींदा त हीअ जेकी स्ट्रक्चर तव्हां ॾिसी रहिया आहियो इहो लंडन टावर ब्रिज आहे। इहा ब्रिज जेकी पाकिस्तान में न आहे, इहा ब्रिज लंडन में आहे। असां हुन स्ट्रक्चर ठाहियो आहे फिज़िक्स जे हिसाब सां। जेकॾहिं हीअ इंजेक्शन खे पुश कंदा, ॾिसो त तव्हां प्रेशर लॻाईंदा, प्रेशर जे अप्लाई थियण सां हीअ ब्रिज मथे थींदी। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो त प्रेशर जे अप्लाई थियण सां हीअ ब्रिज मथे थी आहे ऐं ईज़ीली हाणे जेको हे लार्ज जेको बोट आहे इहो हितां क्रॉस करे सघे थो। ऐं हाणे जेकॾहिं प्रेशर हितां वापसि लूज़ कराइजे त वापसि ब्रिज हेठि थी थिए। हीअ ॾिसी रहिया आहियो त ब्रिज अप एंड डाउन थिए थी। इहा लंडन टावर ब्रिज आहे। हिते जेकी इस्तेमालु थियल आहे फ्लूइड, इहो फ्लूइड ॿियो कुझु न बल्कि वाटर आहे। इहो आम हिकिड़ो सादो वाटर आहे जेके कलरफुल कयो वियो आहे। इन में फिज़िक्स इहा आहे त हिन वाटर में जेको असां पंहिंजो मस्कुलर फोर्स था लॻायूं, यानी कि मस्कुलर फोर्स यानी कि पंहिंजो फोर्स था इस्तेमालु कयूं। पंहिंजे फोर्स जे इस्तेमालु थियण जे करे हीअ जेकी आहे हितां हीअ पुश थिए थी। पुश थियण सां हिन में प्रेशर जनरेट थो थिए। अच्छा, प्रेशर छाखे चइबो आहे? प्रेशर चइबो आहे उहा शइ जिते असां फोर्स अप्लाई कयूं ऐं उहा एरिया ते अप्लाई कयूं, फोर्स प्रेशर जनरेट थींदो आहे। फोर्स पर यूनिट एरिया इज़ कॉल्ड प्रेशर। हीअ ॾिसो हिनखे तव्हां एरिया बि आहे, हीअ पिस्टन आहे हिकिड़ो, इन में एरिया बि आहे। हिन एरिया ते जॾहिं फोर्स था अप्लाई कयूं, पंहिंजो मस्कुलर फोर्स, इन फोर्स जे अप्लाई थियण सां हीअ में प्रेशर जनरेट थो थिए। पास्कल लॉ हिकिड़ो अहिड़ो लॉ आहे फिज़िक्स में जंहिंमें असां प्रेशर त हितां कंहिं बि एंड तां असां अप्लाई कंदा आहियूं त उहो प्रेशर इक्वल ट्रांसमिट थी वेंदो आहे। pressure is equally transmitted into Pascal law, and it's the application of Pascal law you are seeing and looking the hydraulic bridge. So it's all about hydraulic bridge. इन में जेके कुछ इलेक्ट्रिसिटी जो कमु कयो वियो आहे। हिन जा जेके ॿ फंक्शन्स आहिनि, हिकिड़ो बाय रोड जेकी आहे व्हीकल्स खे अलाउ कंदी, ऐं बाय वाटर इहो जेके बोट्स खे अलाउ कंदी या शिप्स खे अलाउ कंदी। हे अप एंड डाउन थींदी हिन प्रेशर जी जनरेट थियण सां। ऐं जॾहिं असां प्रेशर सेंसर अप्लाई कंदासीं हिन ते, जेका ॾिसूं त हिन में प्रेशर मिसाल 10 पास्कल लॻो आहे। पास्कल या चयोसि तव्हां न्यूटन मीटर स्क्वायर इहो यूनिट हूंदो आहे प्रेशर जो। इन में जेकॾहिं 10 पास्कल प्रेशर थो लॻे हिन इंजेक्शन में त इक्वली ट्रांसमिट थींदो। यानी कि हिते जेकी इंजेक्शन लॻल आहे, फॉर एग्जाम्पल हीअ जेकी इंजेक्शन तव्हां हिन में अंदरि ॾिसी रहिया आहियो, हीअ मां हिन में इंस्टॉल कई आहे इंजेक्शन। हिकु दफ़ो हीअ तव्हांखे ॿीहर मथे करे ॾेखारंदा त हिन में इंजेक्शन अप एंड डाउन थिए थी। डेट मीन्स द प्रेशर जेको आहे उहो अप्लाई थिए थो। जेकॾहिं असां हिते 10 पास्कल प्रेशर अप्लाई कंदासीं त हिते बि इक्वली 10 पास्कल ई हूंदो। इहो थी नथो सघे त हिते 10 पास्कल हुजे, हिते 15 पास्कल थी वञे। एंड दैट्स ऑल अबाउट हाइड्रोलिक ब्रिज। name is Zabla Mirani. I am a student from inter class at Government Boys Degree College Madaji, and my colleague's name is Toy Deman Shah. And sir, असां ही एक मॉडल ठाहियो आहे मैथमेटिशियन में जंहिंजो नालो आहे पैथागोरस थ्योरम। सर ही थ्योरम असांजे कोर्स में हुयो, उनखे असां कन्वर्ट कयो आहे हिकु मॉडल में। त वाकई उहो थ्योरम रियल आहे या बसि असांखे पढ़ायो थो वञे, इन करे असां ही मॉडल ठाहियो आहे। सर हिन मॉडल जी जेका हीअ हेठि साइड आहे उहा बेस आहे, ऐं जेको ही साइड आहे तव्हां ॾिसो था उहा परपेंडिकुलर आहे, ऐं ही साइड जेका आहे उहा हाइपाटिन्यूज़ आहे। सर हिन पैथागोरस थ्योरम में थींदो छा आहे, बल्कि ॿ साइडुनि जा स्क्वायर असांखे मिलियल हूंदा आहिनि, उहे असां पाण में सम करे टे जो जेका साइड आहे उहा मालूम कंदा आहियूं। बेसिकली हिन में इहो ई थींदो आहे। सर Rahim. I am Azmat Ali Shah and I am a student of class first year at Government Boys Degree College Madeji. This is a mathematical model to find the length of string analytically without using any foot scale through vector. Let's come to the model. Now the problem is 3 strings are attached to a tower to stand it in equilibrium position. We have to determine the length and direction of string measured from A towards B. We first establish position vector from A point to B point. The coordinates of tail A are x-axis 14.5, tan y-axis and 0, and head B are 0, 0 and 21.5 z-axis. Vector AB is equal to 0 minus 14.5 I plus 0 minus 10 j plus 21.5 minus 0 k. The length or magnitude of AB vector will be minus 14.5 square plus minus 10 square plus 21.5 square whole under root. Its result will be 27.8. Now we will find direction angle of AB vector. Alpha is equal to cos inverse minus 14.5 upon 27.8 is equal to 121.5 degree. Beta is equal to cos inverse minus 10 upon 27.8 is equal to 111.1 degree. Our result, the length of string from A to B is measured 27.8 centimeter. Oh, it's 27.8 centimeter. Foot 27.8.
and angle along x-axis is 121.5 degree, and angle along y-axis is 111.1 degree. Bismillahirrahmanirrahim. My name is Abdul Hamid and I am a student of class first year at Government Boys Degree College, Madheji. Sir, we have seen many machines in our daily life, such as washing machine, juicer machine, blender machine at home, and many machines in factories. Sir, today we are showing you mathematical machine, which will tell us some formula of derivative and antiderivative, which are related to class inter. Also from the other side, it will show us trigonometric ratios of some angles. So let's come to the machine. Sir, in this machine, we will select any angle and the machine tells us is a sin theta value, cos theta value, tan theta value. For example, sir, असां angle था खणूं 0 डिग्री जी, त मशीन असां ॿुधाईंदी इन जो sin theta value आहे 0, cos theta value आहे 1 and tan theta value आहे 0. असां ॿी एंगल था खणूं 30 डिग्री जी ऐं मशीन असां ॿुधाईंदी त इन जो sin theta value आहे 1/2 ऐं cos theta त √3/2 and tan theta त 1/√3. ऐं असां ॿी एंगल था खणूं 45 डिग्री जी ऐं मशीन असां ॿुधाईंदी इन जो sin theta value 1/√2 ऐं इन cos theta value ॿुधाईंदी 1/√2 ऐं इन जो tan theta value ॿुधाईंदी 1. ईअं ई कुझु एंगल असां We are from inter-class students. Now I am this poem from class Inter's book, 7 Ages of Men. In Act 2, Scene 7 of As You Like It, Jacques speaks himself about 7 ages of men. About 7 ages of men. First step, infancy. The infant is carried by nurse. In fact, the infant is helpless baby just crying. Second step, schoolboy. He in his formal education is not happy with his school. He goes to school very slowly and reluctantly. Third stage, lover. As a lover, he likes girls and he singing and singing and writing poems to girls. Fourth stage, the soldier. He is very he is bold and ambitious. He is very soldier and prepared for fighting and takes risk. The justice, he possesses himself as wise and he makes speeches and he enjoys eating. The sixth stage is old man. He is an old man, nothing like his early life, and he is mentally and physically weak. The seventh stage is death or second childishness. In this stage, a man loses his mind and his hair and fell out teeth and finally death. खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी ख़बरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।